ॾिसो अगरि त फुल कोर्ट नथो ठहे त मतिलबु हुकूमती इतिहाद त इहो ऐलान करे चुकी आहे त असीं हिन में न वेहंदासीं, कार्रवाई जो हिसो न थींदासीं। कार्रवाई जो हिसो न थींदा त मुखालफ़त में दलील न ईंदा, मुखालफ़त में दलील न ईंदा त हमज़ा शहबाज़ फ़ारिग़ थी वेंदो, हमज़ा शहबाज़ फ़ारिग़ थी वेंदो त परवेज़ इलाही चीफ मिनिस्टर थी वेंदो। उन चीफ मिनिस्टर खे हल्फ़ कीअं खणाइण ॾींदा? वरी नवाज़ लीग जो सदर वेठो आहे लाहौर में, गवर्नर, पोइ हुते चवंदा नथा मञूं परवेज़ इलाही खे चीफ मिनिस्टर, रेंजर्स खे ऑर्डर करे हितां शहबाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर। यानी मां तव्हांखे सो इन करे हीअ त हाणे भले अची वञे फ़ैसिलो फुल कोर्ट जो, अगरि फुल कोर्ट ठाहे छॾींदा त थोरो किसो गेलजी वेंदो, पर गेलबो न, $230 जो डॉलर आहे न। इमरान ख़ान साहब जो रिएक्शन वरी पोइ इमरान ख़ान साहब जा रिएक्शन शुरू थींदा, लेकिन इमरान ख़ान साहब जो रिएक्शन इन करे छाकाणि त हू छा चवंदो त फुल कोर्ट छो ठाही अथव? फुल कोर्ट मां इमरान ख़ान खे उमेदु घटि हूंदी त हुनजे हक़ में फ़ैसिलो ईंदो, इहा ॻाल्हि बि ठीकु आहे, जी हा लेकिन बहरहाल उहो त हाणे अदालत सगोरी जो मसइलो आहे। ॾिसो साईं, केरु हिते त जजनि खे वञी चवनि था त साईं फुल कोर्ट ठाहियो न त हीअं करे छॾींदासीं, हीअं थी वेंदो, ऐं जज साहिबान किथे तव्हां ॿुधो को तौहीन अदालत जो को ज़िक्र थींदो हुजे? जी हा, किथे बि नथो थिए। अच्छा, मूं तव्हां जहिड़ो को ग़रीब माण्हू इहो चई छॾे जज साहिब 6 साल थी विया आहिनि, तारीख़ूं था ॾियो, केस त हलायो, या मुंहिंजी ॿुधो छो नथा त जज साहिब जेको आहे तौहीन अदालत जो घर मोकिले छॾे, कंटेम्प्ट उन वक़्तु। सो ही जेका जुडिशरी बि आहे हीअ बि ग़रीब गुरबेला आहे न, हिननि खे छो नथी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करे? फवाद चौधरी अलाए केतिरो ॻाल्हायो, फवाद चौधरी केतिरो ॻाल्हायो। अॼु मरियम नवाज़ चयो त जेको आहे ही साॻिया जज अची विहनि था ऐं 2 टे जज बेंच फिक्सिंग जो लफ़्ज़ इस्तेमालु कई। जी हा, चई मैच फिक्सिंग गलत होती है तो बेंच फिक्सिंग भी गलत होती है। तो बेंच चाहिए ये 2-3 जज साहबान है जो एंटी नवाज लीग है, इस्टेब्लिशमेंट इन्हें बैठाती है, बार हमारे खिलाफ फैसले दिलवाती है, तो इतने को तौहीन अदालत ना है। बाक़ी ही जेके असां वटि वीचारा जेके आहिनि सिविल ऐं क्रिमिनल केसिस में ॾहाकनि 10-10, 15-15, 20-20 साल केस लोढ़ीनि पिया, उते केरु ख़ैर उतां ग़रीब गुरबे जो मसइलो आहे न, असां वटि ग़रीब गुरबे जो त बहस ईंदो कोन्हे। सो पाण ॻाल्हि पे कई त ही जेको कंटेम्प्ट जा पियो ॻाल्हि जुडिशरी सां बि अलाए छो ही इदारा पंहिंजे पाण खे कॾहिं हिननि शयुनि खां मथे कंदा, पर शायदि ही प्रोसेस हले थो, हाणे सभु एक्सपोज़ थियनि पिया। जुडिशरी खे बि हिन 2 ॾींहंनि में जीअं मतिलबु जी हाणे मुंहिंजा त असांजा अञा बि असीं पुराणे ख़्यालनि जा माण्हू आहियूं त बाबा न ॻाल्हाइजे, ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हूंदी आहे, ॻाल्हाईंदा माण्हू अलाए छा पिया। जी हा। सो ऐं अञा छा ॻाल्हाईंदा। सो ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो सुवाल इहो आहे त छा ही सभु कुझु मुल्क हेॾे बहरान में, मुल्क जी जेका मईशत हेॾे बहरान में हिकिड़ो सीरियस मतिलबु ही को हिकिड़ो मतिलबु ख़ौफ़नाक, सीरियस लफ़्ज़ न आहे, ख़ौफ़नाक हद ताईं माशी सूरतहाल ख़राबु थियल हुजे, ख़ौफ़नाक डेडलॉक क्रिएट थियल हुजे, ऐं चवनि पिया त सभु कुझु ठीकु आहे, बरसातनि में ॾिसो कमु कंहिं केतिरो कयो ऐं कंहिं केतिरो न कयो, जेके मीटिंग्स थियूं आहिनि, मतिलबु मूंखे सम्झ न पई अचे। अच्छा, पोइ चवनि था त सही सॉफ्ट मुदाख़लत इस्टेब्लिशमेंट करे पई, पोइ हू चवनि था त न असीं न पिया कयूं। सवाल इहो न आहे, सवाल इहो आहे त ही अगरि मिसाल ॾिसो न, हाणे पाण ॿिन्ही सिनेरियोस ते ॻाल्हाए वठो, अगरि मिसाल तौरु फुल कोर्ट नवाज़ लीग वारनि जी फरमाइश ते पूरो नथो थिए, फुल कोर्ट नथी ठहे, ये आसानी सां हलिया वेंदा? न वेंदा। पोइ छा थींदो? उहो त चवनि था असां न वेंदा। न पोइ छा थींदो? भाई हिकिड़ो चीफ मिनिस्टर चए थो नथो छॾियां कुर्सी, पोइ छा थींदो? ज़ाहिर आहे पोइ त। अच्छा, गवर्नर न केरु कढंदो केरु? पोइ वरी हाई कोर्ट, वरी अदालतूं कढंदियूं, अदालतूं जिन्हनि ते पहिरीं हू एतिराज़ करनि पिया। जी हा। पोइ सॼो जेको बयानियो आहे पोइ स्टैब्लिश, अच्छा पोइ तव्हां केतिरे माण्हुनि खे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो नोटिस ॾींदो? ऐं जॾहिं फेडरल गवर्नमेंट तव्हां सां गॾु आहे त FIA ही सभु मामलनि खे सोशल मीडिया हिननि खे मॉनिटर करे थी, फेडरल गवर्नमेंट अञा बि शहबाज़ शरीफ़ वटि आहे। ही मेथड छा आहे यासिर साहिबु? मुंहिंजो मतिलबु ईअं न आहे त इहो नामुमकिन आहे, पर आउं इहो मञणु नथो चाहियां त ही ख़ुदि जेको आहे बसि छॾियल आहे, या छा कयूं बसि पाण में ॼाणी असांजो कुझु न वञे। छाकाणि त एंड ऑफ द डे हिन सां
ॿ टे शयूं थियनि पियूं न, हिकिड़ी मईशत ऐं हीअ त, लेकिन तव्हांजा इंस्टीट्यूशन वेतर खोखला थियनि पिया ऐं को वाट नथी नज़र अचे, त पोइ हिन सूरत हाल में एक्सीडेंट थियण जो डपु हुजे थो, कंहिं हादसे जो डपु पैदा थी वञे थो। ऐं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी अगरि शयूं जेको आहे उहो हिकिड़े हादसे खां पोइ बि संभलिजी सघनि न, माण्हू उन खां वधीक चिटो नथो ॻाल्हाए सघां, मूंखे ही शयूं हथनि मां, पर हाणे अगरि कंहिंजी का हू हिकिड़ी ज़माने में ॿुधंदा हुआसीं त हिकिड़ी डॉक्ट्रीन हूंदी त फॉर कंट्रोल्ड क्योस, डॉक्ट्रीन ऑफ कंट्रोल क्योस, त बहरान पैदा कजे पर पंहिंजे हथवस बहरान हुजे, जेॾीमहिल चाहियूं बटण बंदि कयूं ऐं जेॾीमहिल चाहियूं बटण हेठि कयूं, बहरान ऑन बहरान बंदि। पर कॾहिं कॾहिं बल्कि अक्सर दुनिया में इहो थियो, सिर्फ़ु पाकिस्तान में न, हीअ सॼी दुनिया में इहो ट्राए थियो आहे, अक्सर दुनिया में इहो थियो त पोइ जॾहिं बटण बंदि करण जी बारी आई त हाणे बहरान बंदि था कयूं त बटण ख़राबु थी वियो ऐं बहरान हथ मां निकिरी वियो। एक्सपेरिमेंट जेके थिया आहिनि हमेशह। सो ऑल वॉट इज़ हैपनिंग राउंड, ॾिसो हिन में तव्हांजी पॉलिटिशियंस जे बेदर्दी सां एक्सपोज थिया आहिनि, ख़बर पइजी हिननि जी जेका पॉलिटिशियंस जी पॉलिटिकल मैच्योरिटी ज़ीरो जीअं एक्सपोज थिया आहिनि त पंहिंजी इक़्तिदार लाइ, चाहे इमरान ख़ान पार्टी हुजे हू ॿी पार्टी हुजे, जीअं बेदर्दी सां एक्सपोज थिया आहिनि। ठीकु आहे, इमरान ख़ान हुननि जी करप्शन ऐं हुननि जे कैरेक्टर खे त एसेसिनेट कयो, लेकिन इमरान ख़ान पंहिंजे पॉलिटिकल अक्यूमन खे ऐं बतौर एज़ अ स्टेट्समैन पंहिंजे पाण खे जेतिरो एक्सपोज कयो। जी हा। ऐं हिन दफ़े हीअ जेको सालनि सालनि जा बुर्दबारी सां दावेदार पंहिंजे पाण खे असीं वॾा हिकिड़ा झांदीदार खिलाड़ी आहियूं, हू बि छा पिया कनि, तितलियां हैं पैर जलेंगे और नहीं मानेंगे, त ॻाल्हि छा पई थिए, पॉलिटिशियंस बि जे बेदर्दी सां एक्सपोज थिया आहिनि, स्टैब्लिशमेंट जेतिरी अंडर मतिलबु हा ज़ियाउलक जे ज़माने में हिन में, पर उन में छा थींदो त हू पाण डायरेक्ट पावर में हूंदा ऐं हुन महिल एतिरो खुलेआम न थींदो, जीअं स्टैब्लिशमेंट आई आहे, जीअं जुडिशरी आई आहे, मीडिया त एक्सपोज थियल ई थियल आहे, जीअं असांजा एंकर्स जेके आहिनि, ख़ुदा जो कसम मां पंहिंजे एंकर साफ़ियुनि खे ॾिसां थो, असां नंढे हूंदे खां हिननि खे ॾिठो आहे, कुझु मूंखां वॾा आहिनि कुझु मूं जेतिरा आहे, मूंखे हैरत में वठी वञा थो, यार हीअ त साफ़ी हुआ यार, ईअं ठीकु आहे हुननि खे ज़ाती कावड़ूं आहिनि, कंहिंखे अलिफ ते आहिनि कंहिंखे ॿिए ते, कावड़ असांखे बि किथे किथे हूंदियूं आहिनि, ॻाल्हि इहा आहे त तव्हां साफ़ी हुजण जो को भरम त रखो, सफ़ा धुर थी साफ़ी बि लॻा पिया आहिनि, कॉन्स्पिरेसीज़ कढी था अचनि, गारियूं पिया ॾियनि, कॉन्स्पिरेसी गारियूं, यस गारियूं, कॉन्स्पिरेसी त ठीकु आहे, उहो त असांजो साफ़ियुनि जो इहो बि हिकिड़ो कमु आहे, साज़िशी गारियूं पिया ॾियनि। सो हमाम में वाकई में सभिनी कपिड़ा पाए छॾिया आहिनि ऐं एतिरो एक्सपोज थिया आहिनि। सो पोइ हिन सॼे बसि ईअं, हा दुनिया में थींदो आहे त जॾहिं हिकिड़ा नाकारा क़िस्म जा, हिकिड़ा जेके आहिनि हिकिड़ा फरसूदा क़िस्म जा, हिकिड़ा जेके आहिनि ॾाढ जबर ऐं हिकिड़ी ज़्यातियुनि ते ॿधल जेको फरसूदा हिकिड़ो स्टेटस को हुजे थो, जमूद हुजे थो, निज़ाम हुजे थो, जॾहिं टुटे थो त पोइ हुन में ईअं थींदियूं आहिनि शयूं। जी हा, जी हा, जी हा। लेकिन छा हिन मुल्क जी मईशत मुतहमल थी सघंदी? त अगरि त हीअ सिर्फ़ु तोड़फोड़ थिए पई त ठीकु आहे, पोइ हिन जो हिकिड़ो पॉज़िटिव पासो आहे त हिन सॼी जेका हीअ जेको मलबो किरंदो, गंद जेको साफ़ गंद जेको एक्सपोज थिए पियो, राइट फ्रॉम पॉलिटिशियंस टू द इंस्टीट्यूशंस, हिकु चकर थी वियो पोइ बसि पोइ सफ़ाई थिए पई, शायदि हिकिड़ो प्रोसेस आहे, एवोल्यूशन प्रोसेस आहे।